अस्सलाम वालेकुम स्टूडेंट, कीअं आहियो तव्हां? उमेद आहे त बिल्कुलु ठीकु हूंदा। असां सिंधी ग्रामर पढ़ी रहिया आहियूं। हुन में जेको मुज़क्कर ऐं मौन्स ठाहिण जा कुझु रूल पढ़ी रहिया आहियूं त कहिड़े तरीक़े सां मुज़क्कर मां मौन्स ठहंदो आहे। छो त हीअ सिंधी ग्रामर आहे, हिन में कुझु नयूं ॻाल्हियूं आहिनि सो जेके असां पहिरियां न पढ़ियूं आहिनि, हिते हाणे उहे असां डिस्कस कंदासीं। इंशाअल्लाह ताला तव्हांखे अहिड़े तरीक़े सां मां सेखारींदमि जीअं तव्हां आईंदा जॾहिं इम्तिहान कहिड़ो बि हुजे, कमीशन हुजे, सिंध पब्लिक सर्विस कमीशन हुजे या PST ऐं JST जी का बि टेस्ट हुजे या HST थी अची वञे या उन खां सवाइ जेके बि टेस्टियूं आहिनि उनमें जेकॾहिं सिंधी तव्हांखे ईंदो त तव्हां बआसानी सां उनखे हल करे सघंदा। सिंधी असांजी निमाणी ॿोली, मिठड़ी ॿोली आहे। हुनखे सम्झणु तमामु आसान आहे छो त हीअ असांजी हिकु निमाणी ॿोली आहे, मिठड़ी ॿोली आहे। ठीकु आहे, हाणे रूल नंबर 3 आहे। हुन खां अॻु में असां ॿ रूल पढ़ी चुका आहियूं। अॼु रूल नंबर 3, 4 ऐं लास्ट में रूल नंबर 5 रेगुलर्स, माना जिन जो कोई रूल न आहे उहे बि असां हिते डिस्कस कंदासीं। हाणे रूल नंबर 3 आहे, कंहिं बि मुज़क्कर इस्मनि जे पोयां अड़ी मिलाइण सां मौन्स थो मिले। यानी कोई मुज़क्कर आहे, उनजे पोयां असां ही लफ़्ज़ मिलाईंदासीं त असांखे छा ठही वेंदो? मौन्स ठही वेंदो। सपोज़ कयो असां हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे भिटुम आहे, इनखे छा चवंदासीं? भिटुअड़ी। हाणे भिटुम हुयो, हाणे हिनखे अॻियां पोयां छा मिलायोसीं? असां ही पोयां मिलायोसीं भिटू छा हूंदो आहे तव्हांखे ख़बर हूंदी, जेकॾहिं न आहे ख़बर त मां तव्हांखे ॿुधायां थी। माना दड़ा हुजनि, जेके मिटीअ जा दड़ा थी वञनि, वॾा वॾा मथां ज़मीन जे लेवल खां थोरो मथां हुजनि, उन्हनि खे छा चवंदा आहियूं? भिटू चवंदा आहियूं। अक्सर करे असांजे वारियासियल इलाइक़नि में वारीअ जूं भिटूं ठही वेंदियूं आहिनि, मथे ठही वेंदियूं आहिनि, उनखे चइबो आहे भिटू। ठीकु आहे, उन खां पोइ ॾेंभू, इहो जेको खाईंदो आहे ॾेंभूअड़ी, छा थींदो? ॾेंभूअड़ी। आख़िर में पोयां हे सां अड़ी मिलायोसीं, थी वई हिनजी हे छा आहे? मुज़क्कर ऐं हे हुनजो मौन्स आहे। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं ही टिपिकल एग्ज़ाम्पल अची था वञनि त तव्हां हिनखे बआसानी हल करे सघो था। ऐं जेकॾहिं ही तव्हांजे लाइ लफ़्ज़ नवां आहिनि त ही तव्हां हिते सिखी सघो था। ठीकु आहे, हुन खां पोइ आहे विषुअड़ी, चतू, जेको तोतो हूंदो आहे उनखे छा चवंदा आहिनि? चतू बि चवंदा आहिनि। ठीकु आहे, ॿियो नालो असां वटि चतुअड़ी। उन खां पोइ कांवड़ी। हाणे हिन जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि। कांव खे जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त सिंधीअ में हिनखे कांवड़ी बि चइबो आहे, कांवेली बि चइबो आहे। जेका हिनजी मौन्स हूंदी आहे उनखे कांवड़ी, कांवेली ऐं कांवरी बि चइबो आहे। किन इलाइक़नि में हिनखे कांवरी चयो वेंदो आहे, किन इलाइक़नि में इसके कांवेली चयो वेंदो आहे, ऐं किथे किथे कांवड़ी चयो वेंदो आहे। ठीकु आहे, हाणे हीउ हुयो रूल नंबर 3 त जेकॾहिं कंहिं बि मुज़क्कर इस्म जे पोयां अड़ी सां मिलाईंदासीं त उहो छा थी वेंदो? हिन मां हुनजो मौन्स ठही वेंदो। ठीकु आहे, आई होप तव्हांखे हीउ बिल्कुलु सम्झ में अची वियो हूंदो। हाणे नेक्स्ट एग्ज़ाम्पल असां ॾिसंदासीं। उन खां पोइ हिनजो वरी ॿिए वीडियो में असां हिनखे ॾिसूं था नेक्स्ट एग्ज़ाम्पल खे। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।